जियाला टाउन कमेटी खां सभी गाॾियुनि जो काफ़िलो मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो सलामकोट में वालनि इस्तक़बाल करण लाइ वञी रहियो आहे। इहो रवां दवा आहे। इहे जियाला पीपी सां मोहबत कनि था, बिलावल भुट्टो सां मोहबत कंदा। इहे बीबी जा जियाला आहिनि। अॼु इस्लाम कोट में असांजो मोहतरम बिलावल भुट्टो बेनज़ीर मोहतरमा जो शहज़ादो अची रहियो आहे। उनजे लाइ आवाम जो जलसो वठी वञी रहिया आहियूं। इंशाअल्लाह कामयाब वेंदासीं। कामयाब जियालनि ऐं अॻुवान सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहा चवणु आहे वज़ीर आज़म जेको इमरान ख़ान आहिनि जे ख़ात्मे लाइ जलसो थी रहियो आहे। जी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk